अस्सलामुअलैकुम दोस्तों, आवां साबिर हुसैन एक दफ़ो ॿीहर अवांजी ख़िदमत में 10 सीरीज़ सां गॾु। असां गुज़िरियल वीडियो में पढ़ियोसीं त ज़मान हाल सादो, जंहिंमें असीं हाल जा जुमला ऐं हाल अंदरि नाकारी ऐं सवाली जुमला पढ़ियासीं। अॼु असीं पढ़ंदासीं त ज़मान माज़ी सादो या मुतलिक छा आहे। ज़मान माज़ी जंहिंखे इंग्लिश में पास्ट इंडेफिनिट टेंस चयो वञे थो। जीअं त असां पढ़ियोसीं त ज़मान हाल मुतलिक जा काफ़ी नाला हुआ, अहिड़ी रीति ज़मान माज़ी सादे जा बि साॻिया नाला आहिनि, पर उन्हनि ज़माननि अंदरि वक़्त जी हालत तब्दील आहे। यानी हिन ज़मान में असीं माज़ी मतिलब त गुज़िरियल वक़्त जो ज़िक्र कंदासीं। डेफिनेशन: पास्ट इंडेफिनिट टेंस, इट इज़ दैट फॉर्म ऑफ वर्ब which show that work was being done in a past time। जीअं त असां सम्झोसीं जेको कमु गुज़िरियल वक़्त में थियो हुजे, जंहिंमें असीं पंहिंजे माज़ीअ जूं आदतूं ऐं थी वियल कमु बयानु करियूं, उन्हनि खे ज़मान माज़ी सादो, आदती या मुतलिक चयो वञे थो। हाणे असीं सम्झंदासीं त ज़मान माज़ी जे अंदरि जुमला कीअं ठाहिजनि। इंफॉर्मेशन ऑफ सेंटेंस स्ट्रक्चर यूज़िंग पास्ट इंडेफिनिट टेंस। अगरि तव्हां असांजा गुज़िरियल वीडियो ॾिठा आहिनि त पोइ अव्हांखे इहा ख़बर पइजी चुकी हूंदी त जुमला ठाहिण लाइ टिनि शयुनि जी ज़रूरत पवंदी। ज़मान माज़ी यानी गुज़िरियल वक़्त जे अंदरि जुमला ठाहिण लाइ बि टिनि शयुनि जी ज़रूरत पवंदी, पर हिन टेंस अंदरि फ़ेल यानी वर्ब जी हालत तब्दील हूंदी। सेंटेंस फॉर्मेशन यूज़िंग पास्ट इंडेफिनिट टेंस: सब्जेक्ट, सेकंड फॉर्म ऑफ मेन वर्ब, ऑब्जेक्ट एंड फ्रेज if needed। मिसाल तौर, मां मानी खाधी, हुन किताब पढ़ियो, तव्हां कूड़ ॻाल्हायो। इन्हनि जुमलनि में असां माज़ी जे मुतलिक बयान था कयूं त इहे कम असां माज़ी में करे आया आहियूं। हलो त सम्झूं हाणे उन्हनि जो इस्तेमालु कीअं कजे। सब्जेक्ट, सेकंड फॉर्म ऑफ मेन वर्ब, ऑब्जेक्ट एंड फ्रेज if needed। एग्जाम्पल: मां मोबाइल इस्तेमाल कई, हुन टेलीविज़न ॾिठी, उन्हनि अंग्रेज़ी ॻाल्हाई, कलम अखर लिखियो। इन्हनि मिसालनि खे साम्हूं रखंदे असां इन्हनि शयुनि खे त इन फ़ेल में, छो जो ज़मान हाल में जंहिं फ़ेल जो ज़िक्र कयोसीं उहो फ़ेल हालत ॿुधाए पियो त जेको कमु असां मौजूदा वक़्त में कयोसीं, पर हिन टेंस में फ़ेल असांखे ॿुधाए थो पियो त ही कमु जेको असां गुज़िरियल वक़्त में कयो आहे, यानी इस्तेमाल कई, टेलीविज़न ॾिठी ऐं अंग्रेज़ी ॻाल्हाई, इहा फ़ेल इंडिकेट करे थो पियो त इहो कमु असां गुज़िरियल वक़्त में करे आया आहियूं। हाणे हलूं था अंग्रेज़ी जे तरफ़। सब्जेक्ट, सेकंड फॉर्म ऑफ मेन वर्ब, ऑब्जेक्ट। ट्रांसलेट कंदासीं सिंधी जुमलनि खे। I used mobile, he watched television, they spoke English, Pen wrote letters। अॼु जे वीडियो में सम्झण लाइ एतिरो काफ़ी आहे। वरी मिलंदासीं अॻिले वीडियो में। असां अॻिले वीडियो में अव्हांखे सम्झाईंदासीं त ज़मान माज़ी सादे अंदरि नाकारी ऐं सवाली जुमला कीअं ठाहिजनि। तेसीं ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब करे रखो ऐं बेल आइकन जे निशान खे क्लिक कयो त जीअं असांजा नवां वीडियोज़ अव्हां ताईं पहुचंदा रहनि। थैंक यू।